अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं हाँ सियाल हयात अदबी रंग के नाले से यूट्यूब जो चैनल शुरू किया है। इंशाल्लाह इनमें अदब जा मुख्तलिफ रंग तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। उन्हनि मां हिकिड़ो रंग है किताब हिक कायनात। इन सिलसिले में असां मुख्तलिफ किताबनि जा तारुफ़ तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। अॼु जंहिं किताब जो तारुफ़ तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं उहो असांजे सिंध जे तमामु सुरीले सर्जनहार ऐं ख़ासि तौर ते असांजे तालका फैज़गंज सां तालुक़ु रखंदड़ बहितरीन शाइर साईं राज राजपर जो किताब है हयाती जल अजल नाहे। हयाती जल अजल नाहे। हिन किताब में 12 तव्हां टाइटल ॾिसो था। 160 सुफ़नि ते मुश्तमिल हिन किताब जो टाइटल तमामु बहितरीन टाइटल है, जंहिंमें सिंधु जो दरिया है ऐं उन दरिया में सिंध जा मुहाणा शाम धारे पंहिंजे घर ॾांहुं वञनि पिया ऐं इहो ॾेखारिजे पियो त मथां खट है कि ॿारड़ा आहिनि जेके वेठा आहिनि। साम्हूं ॿिए किनारे ॾांहुं मुंहनि जे दड़े जो मंज़र आहे ऐं उन मंज़र जे पुठियां सिज लहे पियो ऐं सिज लहण जी जेका लालाण आहे उन जो गेड़ू रंग सिंधु जे लहरुनि ते पंहिंजा अक्स छॾे थो। तमामु वणंदड़ मंज़र सां हिन किताब जेको हल्के ब्लैकिश कलर में आहे उन ते मथां जरकंदड़ हयाती जल अजल नाहे सोनहरी अखरनि में लिखियल ऐं हेठि राज राजपर। बैक टाइटल ते साईं राज जी बहितरीन सुहिणी तस्वीर है, जहिड़ो पाण सुहिणो आहे, जहिड़ो किरदार जो सुहिणो आहे, जहिड़ो शाइरी जो सुहिणो आहे, ओड़ी सुहिणी तस्वीर है ऐं हेठां एजाज़ मंगी जा बैक टाइटल जा लिखियल लफ़्ज़ आहे। किताब 27 जनवरी 2020 में नओ न्यापो अकेडमी तरफ़ां कराची मां छपियो आहे। अर्पना सां शुरूआत कई है साईं ऐं अर्पना जा मुख़्तसिर लफ़्ज़ आहिनि पर ॾाढा पुर माना आहिनि। अर्पना में साईं लिखियो है फितरत, आज़ादी, ख़ुददारी, अमुन ऐं मुहबत जे नाम। बिल्कुलु जेकॾहिं फितरत, आज़ादी, ख़ुददारी, अमुन ऐं मुहबत इंसान जे वस में हुजनि ऐं दुनिया जे सभिनी क़ैद कड़ोल खां आजा हुजनि त ही दुनिया जो नक्शो ॿियो हुजे। हिन किताब जो सिटराव तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं त छपाईंदड़ पारां साईं इनाम अब्बासी जा कुझु लफ़्ज़नि में लिखियल आहिनि। उनखां पोइ साईं राज हिकु शाइर हिकु दोस्त ज़ुबैदा बरवाणी जो मुहाग लिखियल आहे ऐं पंहिंजे पारां साईं राज राजपर तरफ़ां लिखियल आहे। हिन किताब में ग़ज़ल ऐं नज़म शामिल आहिनि, जंहिंमें शुरूआत ग़ज़ल सां आहे ऐं 56 सुहिणा ग़ज़ल हिन में शामिल आहिनि ऐं उनखां पोइ नज़म आहिनि। नज़मनि जी तरतीब में 17 नज़म आहिनि। पब्लिशर जो नोट जेको साईं इनाम अब्बासी लिखियो आहे उन्ही मंझां कुझु लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायूं था विचां त पहिरीं जॾहिं राज सां मुखामेल थियुसि हू आयो ऐं चयो शाइर आहियां, शहर छपीने तोणे जो मां कंहिं कारज में हुउसि। उहो बि ॼण शाइर जे मान में हलंदड़ कम खे पासे करे ध्यान सां राज साईं गॾिजी वेठो ऐं चयो शाइर आहीं ऐं शहर ॿुधाए। जा भूए असांजे भाकुर में सा भूए लताड़ी ताड़ी थो। जा भूए असांजे भाकुर में सा भूए लताड़ी ताड़ी थो ऐं निगरानीअ जे नाले ते हर घर भातीअ खे ॾाड़ी थो। हिन सच जे रोशन अंबर ते थो बूंदाहनि खे बच करे नादान अजाई कोशिश आहे सिज खारे में कीअं वाड़ी थो। ऐं पोइ उहो शहर हिकु नओं पेचरो बणियो ऐं अॼु ही झाग अझाग जीवन जा माग ऐं भाग असां जा आहिनि ऐं हमेशह ई हूंदा। वाह अॻही गॾु ॿुधण में बथिया वारी कार जित ऐं जॾहिं बि मिलियो साॻी राति चवे थी निंड कजे पर चंड चवे थो जाग। पब्लिशर जे नोट खां पोइ मुहाग जो मथां टाइटल आहे राज हिकु शाइर हिकु दोस्त। उन मुहाग खे बि सॼो त नथा पढ़ी सघूं, उन जे विचां कुझु लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं मां पढ़ां थो। लफ़्ज़नि में ॾया भरण जी हदात कुदरत वारे हिकु हसास फ़र्द में रखी आहे। शाइरी जो ॿियो नालो हसासियत आहे।
ऐं कुदरत वारे जे तरफ़ां शाइर खे ई अहसास जे कैनवास ते रंग भरण जी ॾात ॾिनल आहे, जेको बामक़सद ॻाल्हि खे फ़क़ति चंद जुमलनि में बयानु करण जी सघ रखे थो। इहो ई शाइर हूंदो आहे। शाइर जो इहो ई कमाल हूंदो आहे, तो लखनि माण्हुनि जे अहसासात खे ज़बान ॾिए थो। जन वटि अहसास त आहे, पर इज़हार खां कुदरत हुननि खे आरी रखियो आहे। सूफ़ी जामी लिखे थो त सूफ़ी रस्ते में हिकु सालिक रहनुमाई जी मंज़िल ॻोल्हे रहियो हो। मंज़िल जे रस्ते मशवरो ॾिनो त जेकॾहिं तो इश्क जे रस्ते ते सफ़र न कयो आहे त हलियो वञ ऐं आशिक़ बणिजी वञ ऐं पोइ वापसि अची असां सां ॻाल्हाइजे। पंहिंजे अंदर जी सुञाणप इश्क सां पहिरियों मेलाप आहे ऐं मेलाप ज़बान जो मुहताज रहे थो। इन करे इश्क जे इज़हार ऐं अहसास खे वंडण जे लाइ शाइरी जो रस्तो वरितो वियो आहे। महसूसात जो तालुक़ सिधी तरह रूह सां जुड़े थो। इज़हार जे उचार खे हिकु अनोखे तरीक़े जी ज़रूरत हुई। इन करे आगाटे दौर खां सूफ़ियनि ऐं दानिशमंदनि इज़हार जो बहितरीनु रस्तो शाइरी में ॻोल्हियो ऐं उन खे अविलक ॾिनी। राज राजपर सिंध में मौजूदा दौर जो हिकु संजीदा ऐं हसास शाइर आहे। हू हिकु दर्दमंद दिलि जो मालिक आहे। राज लफ़्ज़नि खे समुंड जे तह में पियल सिपुनि मां मोती चूंडे लफ़्ज़नि जी माला पोए थो ऐं पंहिंजे अहसासनि खे लफ़्ज़ ओढाए पेश करे थो। उनखां पोइ साईं राज पंहिंजे पारां लिखियो आहे ऐं तमामु तवील लिखियो आहे। उनमें शुरूआत में ज़िंदगी पंहिंजे अंदरि अनेक रंग ऐं ढंग समाए रखे थी। हर शख़्स पंहिंजे मन में हिकु मुकमिल काइनात हुजे थो। काइनात जेका हज़ारे रंगनि ऐं रूपनि जे जमाल ऐं कमाल जो हसीन संगम आहे, जेका हक़ीक़त खां वठी तसव्वुर जे लामहदूद दुनिया ताईं पंहिंजा पर पखेड़े नगर दर नगर उड़ाम में रहे थी। इंसान शऊर, लाशऊर ऐं तहतुल शऊर जी चीच पकड़े हक़ीक़ी ऐं तस्वुराती दुनिया जे पेचरनि ते गाहींदो परवाज़ कंदो कंहिं रोलाक राहीअ वांगुरु अॻिते ई अॻिते वधंदो रहे थो। हू ॼमण खां वठी मरण घड़ीअ ताईं अनेक मुशाहिदनि ऐं तजुर्बनि मां थींदो कंहिं अणॾिठे ओपरे पार जे पोलार में गुम थी वञे थो। बिल्कुलु ईअं जीअं सांझी धारे के पंछी पंहिंजनि आख़िरनि ॾांहुं वेंदे दूर उफ़क़ में गुम थी वञनि था। अहिड़े तरीक़े सां साईं हिन में मुख़्तलिफ़ नंढा टॉपिक ॾिना आहिनि। पिरह पुटीअ जा पाक ऐं साफ़ ताज़ा पल, वक़्तु सर तन्हाई जी नेमत, नंढपिण जूं यादूं ऐं अहसास, मिठीअ खां चेल्हार, रस्ते रुलण ऐं रहण, कंहिं सॼण जो साथ, अॾोल ऐं ख़ुदार जज़्बा, लोभ ऐं लालच खां पाक मुहबत भरियो माहौल, फितरत जी दिलकश मंज़रनि सां हम रंग रचाव, फितरी आज़ादी जेका सभिनि जो हक़ आहे, शांत नगर जी सोच लोच ऐं साभियां। उनखां पोइ हयाती जल अजल नाहे जी शाइरी जी शुरूआत थिए थी। 56 ग़ज़ल आहिनि। उन्हनि मां पहिरियों ग़ज़ल कंहिं सांझीअ वेले सोचां पियो ही हेॾा साया कंहिंजा आहिनि। कंहिं सांझीअ वेले सोचां पियो ही हेॾा साया कंहिंजा आहिनि। हिन सांत नगर जे राहुनि ते कुझु पेर पराया कंहिंजा आहिनि। हिन जोभनि जी गुमराहीअ खे को कीअं मुक़दस नाव ॾियां। हिन जोभनि जी गुमराहीअ खे को कीअं मुक़दस नाव ॾियां। ख़ुदि गर्ज़ जफ़ा जे लम्हनि में ही ॿार विञाया कंहिंजा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हीअ ग़ज़ल ऐं उनखां पोइ साईं जा नज़म शुरू थियनि था। नज़मनि जी शुरूआत साईं जो मशहूरु नज़म आहे ओ सिंध जिंद माता, ओ सिंध जिंद माता। उनखां पोइ हिन नज़मनि जी जेका पुॼाणी आहे उहा इन ई नज़म सां आहे जेको तवील नज़म आहे, हयाती जल अजल नाहे, जंहिंजो उनवान आहे हयाती जल अजल नाहे, मिटी हद माह हुआ पंहिंजो, सिंधुअ जी साह सी पल पल सलाड़ियल साह हुआ पंहिंजो। हिमालया जो बदन कोरे करे कड़काट निकिरे थी, हठीला बंद कुल टोड़े बणाए वाट निकिरे थी। सदा बेताब सागर लय डुकिया पई रुकी नाहे, संदैया संग आफ़ाकी कॾहिं थी बेतुकी नाहे। मयारूं मींहं ते नाहिन नकी मेहरान ते लोको, नतीजा नेगराणीअ जा पले पिया पाण खे लोको। भुरिया थी बंद जंहिं वेले सवेले कीन धोॻियासीं, अजाई सोढ़ सिंधुअ सां करे अॼु सूर भोॻियासीं। वयो वस्तियूं सवें ॿोड़े अलूटियो सत सिंधुअ जो, गलनि तां थी गड़ियो ॻोढ़ा रगुनि में रत सिंधुअ जो। पके ते पीह पाणीअ जी कचे में करबला थी वई, भञी आरस अलांभियूं ॾेई सुतल को शींहं आ जाॻियो, सिंधुअ जे सीर में साॻियो। वरियो अॼु ताव आहे पंहिंजो, हयाती जल जल नाहे, मिटी हद माह हुआ पंहिंजो।
आख़िर बैक टाइटल एजाज़ मंगी जो आहे ऐं उन जा कुझु लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं त राज जी शाइरी में उहे ॿई ख़ूबियूं वधि खां वधि मौजूदु आहिनि। हिन जी शाइरी पढ़ंदे इहो फ़ैसिलो करणु तमामु मुश्किल आहे त उन में फ़न घणो आहे या फ़िक्र। राज जी शाइरी फ़न ऐं फ़िक्र जो सुंदर संगम आहे। हिन लाइ नंढे बहर में वॾा ख़्याल पेश करणु आसान हुआ, पर हिन वॾनि ख़्यालनि खे वॾे बहर में समाइण जो कमाल कयो आहे। हिन जी शाइरी मेहरान में माटी नाहे, हिन जी शाइरी गहरे ऐं गूंजंदड़ समुंड में तरंदड़ अहिड़ो ॿेड़ो आहे जेको तमामु तवील सफ़र करण जी सघ रखे थो। उमेदु आहे त असांजा दोस्त हीअ किताब जन पढ़ियो हूंदो, उन्हनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, ऐं जन न पढ़ियो आहे उन्हनि खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। छो त हिन वक़्तु हीअ जेका मोबाइल जी दुनिया आहे, इंटरनेट जी दुनिया आहे, उते PDF में सभु कुझु मिली वञे थो, पर पक सम्झो त किताबनि जो अल्टरनेट तव्हांजो इंटरनेट न आहे। किताब किताब आहे ऐं किताब काइनात आहे।